بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم السلام عليكم ورحمة الله وبركاته محترم नाज़रीन रमज़ान मुबारक जी ख़ुसूसी नशरियात सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं असांजो मौज़ू हो रोज़े जा अहकाम जंहिंजी 6 नंबर नशिस्त सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं अॼु असां बयानु कंदासीं उहे मवारिद जिते फ़क़ति क़ज़ा वाजिब आहे कफ़ारो वाजिब न आहे उहे उन्हनि मां पहिरियों मौरद आहे उहो शख़्स जेको मुजनब हुजे हालत जनाबत में हुजे ऐं जॾहिं हुनखे ख़बर पवण खां पोइ पहिरीं निंड सुम्हे ऐं जाग न थिएसि त उन ते फ़क़ति क़ज़ा वाजिब आहे कफ़ारो वाजिब कोन्हे लेकिन इन जे लाइ शर्त इहा आहे त हू आदतन जाॻ सघंदो बि हुजे मतिलबु हुनजी आदत हुजे त हू माना इन टाइम में जाग मुमकिन हुजे ऐं ॿियो हू गुसुल जो कसद करे सुठो हुजे त इन सूरत में रोज़े जी क़ज़ा वाजिब आहे ऐं कफ़ारो वाजिब कोन्हे अलबत्ता अगरि कोई शख़्स निंड में आहे ऐं निंड जी हालत में मुजनब थियो आहे ऐं ख़बर नाहे पई ऐं उनखे सुबुह थी वञे यानी आज़ान फजर थी वञे ऐं उहो उन हालत ताईं हुजे त उहो उन शख़्स ते इहो आहे त हू रोज़े जी नियत कंदो ऐं जो रोज़ो सही थी वेंदो ऐं ॾींहं जो केॾी महिल बि हू गुसुल करे छॾे लेकिन अगरि कोई उहो शख़्स मुतनबे थियो आहे उनखे ख़बर पई आहे गुसुल जी ऐं गुसुल जी नियत करे थो ऐं उन खां पोइ सुम्हे थो ऐं जाग नथी थिए त उन सूरत में क़ज़ा आहे लेकिन अगरि गुसुल जी नियत नथो करे या हुनजे आदतनि में जागरण आहे मसलन हू गहरी निंड वारो आहे जेको सुम्हंदो आहे त आदतनि हू फजर जे टाइम ताईं नाहियो थी सघंदो त उन्हनि ॿिन्ही सूरतनि में क़ज़ा सां गॾु कफ़ारो वाजिब आहे ॿियो आहे नियत जो इख़लाल यानी हू नियत करे त रोज़ो कोन थो रखां यानी इन ई नियत सां पूरो ॾींहुं गुज़ारे थो रोज़े सां न आहियां लेकिन अहिड़ो को बि कमु न करे जंहिंसां रोज़ो बातिल थियनि खाए पीए न सिर्फ़ु इहो आहे त मां रोज़ो कोन साॻी अहिड़ो को बि अमल अंजाम नथो ॾिए खाए पीए नथो को बि अहिड़ो जेको रोज़े खे बातिल करण वारो अमल न आहे बातिल करण वारो अमल आहे उहो अंजाम ॾियण खां सवाइ अगरि नियत नथो करे त उन सूरत में उनते क़ज़ा वाजिब आहे कफ़ारो वाजिब कोन्हे टी सूरत आहे गुस्ल जनाबत विसरी वञे अगरि कंहिं शख़्स खे ॾींहुं या चंद ॾींहं हथा के पूरो महीनो अगरि गुस्ल जनाबत विसरी वञे ऐं हू गुस्ल जी हालत में रोज़ा रखंदो वञे ऐं यादि न अचे त उन जा रोज़ा जेके आहिनि उहे रोज़नि जी क़ज़ा जेतिरा रोज़ा उनजी गुस्ल जनाबत जी हालत में रखिया आहिनि त उन्हनि रोज़नि जी क़ज़ा वाजिब आहे ऐं चौथे नंबर ते आहे त मुफ़्तर अहिड़ी शइ खे खाए पीए वग़ैरह बग़ैर मुरात कंदे यानी फजर खां पोइ खाए लेकिन इहो एतवक़ाद रखंदे त अञा फजर नाहे थी लेकिन रिआयत न करे तहक़ीक़ न करे टाइम न ॾिसे वग़ैरह त टाइम थियो आहे न बसि पंहिंजे गुमान ते खाईंदो वञे पोइ ख़बर पए त सुबुह थी वई आहे या वरी अहिड़े नमूने सां गुमान थी वियो त सिज लही वियो आहे राति थी वई आहे इफ़्तार करे छॾे लेकिन उहा मुरात जेका अक़लनि कई वञे आक़िल कंदा आहिनि उहा मुरात न करे त उन सूरत में हिन ते क़ज़ा वाजिब आहे कफ़ारो वाजिब न आहे थधाइण जी ख़ातिर वात में पाणी विझे ऐं उहो पाणी हलक ताईं हलियो वञे बेइख़्तियारी हलक ते हलियो वञे त उन सूरत में क़ज़ा वाजिब आहे कफ़ारो वाजिब न आहे को अहिड़ो कमु करे यानी शहवत सां पंहिंजी घरवारी खे ॾिसे ऐं मनी जो ख़ुरूज थी वञे लेकिन इहो इन ई शर्त सां त आदतनि हुनखे मनी न निकिरंदी हुजे यानी एतिरे हद ते वञे जो आदतनि हुनखे मनी न निकिरंदी हुजे ऐं हिन जो कसदे मना बि कोन्हे ऐं इतफ़ाक़न मनी निकिरी वञे त उन ई सूरत में हिन ते फ़क़ति क़ज़ा वाजिब आहे कफ़ारो वाजिब कोन्हे वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह